जुडे में औरत वेगे पी ऐं बासर ज़िमीदार ते ज़्यादतीअ जी कोशिश जो इल्ज़ाम हयो आहे। जुडो वेझो ॻोठ अहमद खान खोसो वासिण रिमशा खोसो सहाफ़ियन ॾाढो दाहींदे इल्ज़ाम हयो त आउं सुञी मोरीअ ते पंहिंजी अमड़ सां मिलण वई हुयसि, जिते अमड़ गाह करण लाइ बनी ते वई त घर में मौजूद वेगे पीउ मुमताज़ चांडियो ऐं बासर ज़िमीदार संदल सूमरो मुंहिंजी बांह मां झले ज़्यादती करण जी कोशिश कई ऐं मुंहिंजा कपड़ा फाड़े छॾिया। मुंहिंजे रड़ियनि ते पाड़े वारा ऐं संदसि मुड़ुसु पहुची वियो, जंहिं बाद ॿई जवाबदार फरार थी विया। उते अम्मा वेली ॻाल्हि आहे, ॿाहिरि निकिती अम्मा जांच करणु, ॿाहिरि निकिती अम्मा जांच करणु, उते हुन जो ज़िमेदार बीठो हुयो, मूंखे बांह मां झले मूंसां ज़ोरी ज़बरदस्ती कई, रोड ते बि मूं रड़ियूं कयूं, पाड़े वारा आया, उहो ज़िमेदार उन्हनि जो भॼी वियो, मुंहिंजा कपिड़ा फाड़े मूंसां ज़ोरी ज़ना करण जी कोशिशि कई। ओइसी मुंहिंजो मुड़ुसु आयो, उहो मूंसां भॼी वियो। मुंहिंजो ग़रीब जो इंसाफ़ करो। होॾां औरत ऐं संदसि मुड़ुसु जुडो पुलिस ते अदम एतमाद जो इज़हार कंदे चयो त रिपोर्ट दाख़िल कराए 1 ॾींहुं गुज़री वियो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk